नाज़रीन, भरचूडी शरीफ पारां जेको आहे रैली कढी वई आहे जश्न आज़ादी के हवाले से भारत के ज़ुल्म खिलाफ़। अचो त हिननि सां ॻाल्हियूं कयूं, हिन जो छा चवणु आहे। सबसे पहले मैं तमाम अहले वतन को जश्न आज़ादी की लाख लाख मुबारक पेश करता हूँ। उनके अलावा मैं अपने पीओ मुर्शिद अब्दुल खालिक कादरी सजाद नशीद मरकज़ी जमात अहले सुन्नत पाकिस्तान उनसे भी ज़्यादा मोहब्बत करें, वतन से और ज़्यादा खुशी मनाएं और अपने घरों पे अपने गाड़ियों पे पाकिस्तानी परचम ला रहे हैं और अपने बच्चों को इस दिन के हवाले से सिखाएं कि ये भी इंशाल्लाह हमेशा तो खुशी मनाते रहें। शुक्रिया। रैली कढियो हफ्तुल मिलत युद्ध आर्गज जे तरफा रैली कढियो थे जो मत हुकुम अमीर आल सुन्नत हज़रत पीर अब्दुल खालिक साईं जो असां वतन सां मोहब्बत ऐं पंहिंजो इज़हार जो यकी थींदा ऐं असां कश्मीर में जेको ज़ुल्म हले थो उन शदीद अल्फाज़ में असां मुज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आज़म खे असां इहो अपील ऐं रिक्वेस्ट कयूं था त फ़ौरन पंहिंजो फ़ौज होॾे मोकिले उन्हनि जो को सार लहे उन्हनि जो को मालिकी करे तूं वज़ीर आज़म आहे असां उनखे फ़ौर तौर ॿी सूरत में असां एहतिजाज कंदासीं असां एतिरा दायरो वधाईंदासीं असां सड़कनि ते रस्तनि ते रोड ते निकिरी ईंदासीं। जी तो सभी दोस्तों की खबर है तो रैली जो है तो हर साल जी हर साल हाफिज़ुल मिल्लत यूथ ऑर्गेनाइजेशन ज़िला कश्मीर कंकोड़ के उहदेदारनि तरफा जश्न आज़ादी के मुनासिबत से कढियो वियो है। पर ही जो है असांजी रैली सिर्फ़ जश्न आज़ादी ताईं महदूद न आहे, कश्मीर जो में यकजहती पाक फ़ौज के हवाले से है। इन सां गॾोगॾु जेका कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म था करियूं असीं वक़्त जे हुकूमराननि खां इहो मुतालबो था करियूं त जॾहिं 1947 को पाकिस्तान की आज़ाद थियो आहे वक़्तन बवक़्तन असांजे कश्मीरी भाइरनि ते उन मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं तशद्दुद थींदा रहिया आहिनि ऐं पाकिस्तानी हुकूमराननि तरफ़ां सिर्फ़ु ख़ाली करारदातूं ख़ाली मुज़म्मत ऐं ख़ाली ठाराऊं मंज़ूर कयूं वयूं। इन जे लाइ असीं वक़्त जे वज़ीर आज़म इमरान ख़ान खां इहो शदीद अल्फाज़नि में मुतालबो था करियूं त हाणे रिवायती मुज़म्मती ठाराउनि ऐं करारदातुनि खे छॾे यकदम इमरजेंसी में पाक फ़ौज के जवाननि खे कश्मीर मोकिलियो वञे ऐं कश्मीर के पाकिस्तान जो हिस्सो बणायो वञे न त ॿी सूरत में असांजे खानकाह अला कादरिया भरचूडी शरीफ के नामवर मशहूर शख्सियत ऐं बुज़ुर्ग वलीउल्लाह अब्दुल रहमान अलमारूफ घुरियल साईं जंहिं कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना सां गॾोगॾु तारीख़ पाकिस्तान में हिस्सो वरितो ऐं 1947 ते पाकिस्तान के आज़ाद करे ॾेखारियो। इंशाअल्लाह ताला असीं 2019 जे साल के कश्मीर के पाकिस्तान जो हिस्सो साबित करे ॾेखारींदासीं। हज़रत हाफिज़ुल मिल्लत के जानशीन मोहम्मद अब्दुल खालिक अल कादरी जे हिकिड़े काल जो ज़रूरत है जॾहिं उहे काल कंदा असीं पाक फ़ौज जे आर्मी चीफ ऐं DGI SPR मेजर आसिफ गफूर खे इहा यकीन दहानी था करायूं त असांखे जॾहिं बि तव्हांजो ऐं असांजे पंहिंजे मुर्शिदनि जो हिकिड़ो काल ईंदो तव्हां पाक फ़ौज जे अॻियूं जेको आख़िरी बार्डर ते दस्तो हूंदो इंशाअल्लाह ताला हीअ मुजाहिदनि जो ऐं खानकाह अला कादरिया भरचूडी शरीफ जे मुरीदनि ऐं हाफिज़ुल मिल्लत यूथ ऑर्गेनाइजेशन के उहदेदारनि वर्करनि ऐं तमामु मुहिबानी वतन जो हूंदो। महिरबानी। रैली कढी वेंदी आहे इंशाअल्लाह असां 1914 ईस्वी जे यादि में रैली कढी आहे। इंशाअल्लाह इंडिया ग़लति क़दम खणे थो कश्मीर जे मथां। कश्मीरी भाइरो तव्हां घबरायो न, असां तव्हांजे साथ आहियूं। पाकिस्तान फ़ौज तव्हांजे साथ आई। अगर पाकिस्तान फ़ौज इमरान ख़ान को नोटिस न वठे जी नाज़रीन त हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हो त भारत कश्मीर छॾे वञे न त असांजी भरचूडी शरीफ हिकिड़ी ॻाल्हि आई त इंशाअल्लाह हज़ारनि जा लखनि जी तइदाद में असां कश्मीर सां गॾु आहियूं। नज़ीर मीरानी, सोच टीवी, कंदकोट।